करमपुर लॻ नापरकोट थाणे जे अदगोट शामोम जाफ़री में भत्तो न ॾियण तां रात देर सां 8 हथियारबंदन कणक जे थ्रेशर ऐं ट्रैक्टर मथां सीधी फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि उस्ताद शामोम जाफ़री जो भाटियो 14 साला राशिद अली पुट गुलाम नबी जाफ़री शदीद ज़ख्मी थी पियो। इतला ते अॼु नापरकोट पुलिस SHO ज़ाहिद अबड़ो जी अॻवानी में वाक़े वारे हंधि पहुती पुलिस ऐं ॻोठाणनि जी जवाबी फायरिंग में हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो। ज़ख्मी नौजवान के पहिरियां खानपुर पोइ शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शिकारपुर अस्पताल में एक्सरे मशीन न हुअण सबबि नौजवान के गणती जोगी हालत में सखर अस्पताल दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे।